بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين الصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين أما بعد بسم الله الرحمن الرحيم السلام عليكم ورحمة الله وبركاته नाज़रीन कराम असां तव्हांजे साम्हूं ॿी नशिश में हाज़िर थिया आहियूं। असांजो मौज़ू सुखुन आहे जुमे जे ॾींहं जी फज़ीलत ऐं उन जी अहमियत। अॼु असां ज़िक्र कंदासीं जुमे जे ॾींहुं गुस्ल करणु मुस्ताहब आहे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था किताब उसूल काफ़ी जिल्द नंबर 2 में त मन इक्तसल यौमुल जुमअते यौमुल जुमअते मुहीत ज़ुनूबहु व ख़ताया व इज़ा यरोह फिल मशीए इलल मस्जिद कतब लहू बिकुल्लि खुतबतन 20 हसना। जेको शख़्स जुमे जे ॾींहुं गुस्ल कंदो आहे त उन जा गुनाह ख़ुदावंद आलम ख़तमु करे छॾींदो आहे। उन जा गुनाह जेके आहिनि ख़तमु थी था वञनि ऐं उन जूं ख़ताऊं ऐं गुनाह ख़तमु थी था वञनि। जेॾी महिल उहो शख़्स मस्जिद जी तरफ़ वेंदो आहे त अल्लाह सुब्हानहू व तआला हर हिकु क़दम ते उन इंसान जे लाइ अल्लाह ताला 20 नेकियूं लिखंदो आहे। वरी इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम इरशाद फरमाइनि था कि मन इक्तसल यौमल जुमअते फ़क़ाल अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद व अज्जिल फरजहुम वजअलनी मिनत तव्वाबीन वजअलनी मिनल मुततहिरीन। जेको शख़्स जुमे जे ॾींहुं गुस्ल कंदो आहे ऐं गुस्ल जे दौरान जेको इहे जुमला तकरार कंदो आहे अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद व अज्जिल फरजहुम त अल्लाह सुब्हानहू व तआला उन्हनि जा गुनाह जेके न ख़ुदावंद आलम उन्हनि जे गुनाहनि खे ख़तमु करे छॾींदो आहे ऐं उहो शख़्स ईअं पाक थी थो वञे जीअं बिल्कुलु माना हिकु शख़्स जीअं मसलन जीअं गुस्ल करे ॿाहिरि निकिरंदो ईअं बिल्कुलु उहो पाक थी थो वञे। लिहाज़ा इन जी शरह में उसूल काफ़ी जी शरह में वधीक इमाम अलैहिस्सलाम खे ज़िक्र कनि था जीअं उहो शख़्स गुस्ल कंदो मसलन अॼु जे जुमे में गुस्ल कई अॼु जुमे जे ॾींहं में त लिहाज़ा अॼोके ॾींहं जी खां वठी अॻे जुमे ताईं बिल्कुलु अल्लाह सुब्हानहू व तआला जी तरफ़ां उनजा गुनाह जेको ख़ुदावंद आलम माफ़ करे छॾींदो आहे। लिहाज़ा उहो शख़्स पाक ऐं पाकीज़ा थी थो वञे। लिहाज़ा इहा पाकीज़ी जेका मुराद आहे इहा मानवीयन जी मुराद आहे। अज़न मोहतरम सलातुल वरी इमाम अलैहिस्सलाम इरशाद फरमाइनि था सलातुल जुमअते ईदुल मुस्लिमीन कुल्लु उसबुइन। जुमे जी निमाज़ हर मुस्लमाननि जे लाइ ईद जो ॾींहुं आहे। व यौमुल जुमअतो अहब्बल अयाम इलल्लाह। बसि अल्लाह ताला जे नज़दीक ही जुमे जो ॾींहुं जेको हिकु अहिड़ो ॾींहुं आहे जंहिं ॾींहं खे ख़ुदावंद आलम जेको आहे सो इन ॾींहं सां मुहबत कंदो आहे। लिहाज़ा इमाम अलैहिस्सलाम वधीक फरमाइनि था त यौम गदीर जेको गदीर जो ॾींहुं वाक़िअ थियो उहो बि जुमे जो ॾींहुं हुयो ऐं इमाम अलैहिस्सलाम जॾहिं ज़ुहूर कंदा लिहाज़ा उहो बि जुमे जो ॾींहुं हूंदो। जेको क़यामत जो ॾींहुं ईंदो ऐं उहो बि जुमे जो ॾींहुं ईंदो ऐं हज़रत आदम अलैहिस्सलाम जॾहिं पैदा थिया हिन दुनिया में आया त उहो बि जुमे जो ॾींहुं हुयो ऐं जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम खे जन्नत में दाख़िल कयो वियो उहो बि जुमे जो ॾींहुं हुयो ऐं जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम खां तर्क औलाद थी जन्नत मां निकिरी हिन ज़मीन ते आया त उहो बि जुमे जो ॾींहुं हुयो। हालांकि जेॾी महिल हज़रत आदम अलैहिस्सलाम हिन दुनिया मां हलिया विया उन्हनि जो इंतकाल थी वियो उहो बि जुमे जो ॾींहुं हुयो ऐं उलमा ही बि लिखनि था त जंहिं ॾींहुं हज़रत आदम अलैहिस्सलाम जी तौबा क़बूल थी आहे उहो बि जुमे जो ॾींहुं हुयो। लिहाज़ा अज़न मोहतरम जुमे जे ॾींहं जी तमामु घणी फज़ीलत आहे। लिहाज़ा इन्हनि फज़ीलत मंझां हिकु हीअ बि आहे त जुमे जे ॾींहुं सूरह कहफ़ पढ़णु जेको आहे मुस्तहब आहे जंहिंजो तमामु ज़्यादा जेको आहे सो सवाबु ज़िक्र कयो वियो आहे। बिलख़ुसूस कसरत सां आले मुहम्मद ते सलवात पढ़णु जेको आहे सो जुमे जे ॾींहुं उनजो तमामु घणो सवाबु आहे। ऐं इन में इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम फरमाइनि था जेको शख़्स शब जुमा जी ज़वाल खां वठी जुमे जे ॾींहं जी ज़वाल ताईं
इन विच में 24 कलाकनि जे अंदरि को शख़्स अगरि हिन दुनिया मां हलियो थो वञे, अगरि कंहिं शख़्स जो इंतकाल थी थो वञे, लिहाज़ा ख़ुदावंद आलम उन शख़्स जा सभु गुनाह माफ़ करे छॾींदो आहे, लिहाज़ा उहो शख़्स बि शहीदनि मंझां शुमार थो थिए। लिहाज़ा ग्रामी असांजी नशिस्त जी ॿी नशिस्त जी पंजाणी हिन मंज़िल ते पहुती ऐं इंशाअल्लाह वरी असां टी नशिस्त में असां तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।